जय झूलेलाल दोस्तों, मां मोहित शेवाणी तव्हांजो स्वागत थो कयां असांजे सुहिणे प्रोग्राम गुलदस्तो। अॼु जो जेको असांजो सेगमेंट आहे उन जो नालो ई आहे सिंधी ॾिण वार, सिंधी रीति रिवाज। असां विरहाङे खां पोइ सभु कुझु कंदे कंदे पंहिंजे साहित्य, पंहिंजी संस्कृति ऐं पंहिंजे ॾिण वारनि खे कोन विसारियोसीं। असांजी पूरी कोशिशि रही कि को बि त्योहार हुजे सिंधी मस्तीअ सां मल्हाइनि। तव्हांजे घर में कॾहिं शादी थींदी आहे, को ॾिण वार ईंदो आहे, तिरमूरी थींदी आहे, थदड़ी थींदी आहे, टीजड़ी थींदी आहे, को बि त्योहार सिंधियुनि जो अची वेंदो आहे, गोगड़ो ईंदो आहे, त उहा मस्ती जेकी, उहा आनंद जेको तव्हांजे घर में थींदो आहे, निश्चित ई तव्हांखे हमेशह यादि रहंदो हूंदो। असां कोशिशि कई कि सिंधी महीना ऐं उन्हनि में कहिड़ा कहिड़ा त्योहार अचनि था उनखे पूरो गॾु करे तव्हांजे साम्हूं खणी अचूं। हलो त ॾिसूं था असांजे सुहिणे सेगमेंट में मां पिणु पाण ॻाल्हायो आहे हिकिड़े महाराज सां जंहिंजो नालो आहे नारायण कुमार स्वामी। उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं ऐं पुछंदासीं के नमूने सिंधी तीज त्योहार मल्हाइनि था, के नमूने सिंधी मस्ती कनि था ऐं के नमूने सिंधी पंहिंजी सिंधियत खे बचाए रखियो अथनि। दोस्तों, जॾहिं असां सिंध मां हिते आयासीं त असां वटि कुझु बि कोन हो। असांजा वॾा ज़रूरु असांखे ॿुधाईंदा आहिनि त उते असां रजिस्ट्रियूं छॾे आयासीं, मकान छॾे आयासीं, बिल्डिंगूं छॾे आयासीं। खणी छा आयासीं? खणी आयासीं हिकिड़ो जंड जेको शादीअ साठनि जे टाइम ते 7 सुहागणियूं पीअंदियूं आहिनि। हिकु अधी ॿिए खां पुछंदी आहे, अमां हीउ जंड किथां खणी आई आहे? त ॿी जवाबु ॾींदी आहे, सिंध मां। सम्झण वारी ॻाल्हि इहा आहे कि अमां सिंध मां 5 किले जो जंड खणी आई, अमां 500 ग्राम सोन कोन खणी आई। छो त अमां खे ख़बर हो मुंहिंजा पुट, मुंहिंजा बचा सोन मीन जॻहियूं प्रॉपर्टियूं त अची हिंदुस्तान या ॿियनि मुल्कनि में कमाईंदा। साठ सोण संस्कृति साहित्य मूंखे हितां सिंध मां खणी हलणो पवंदो। असां सां गॾु संत हिरदाराम नगर शहर जा ई हिकिड़ा महाराज स्वामी जंहिंजो नालो आहे नारायण दास शर्मा। नारायण स्वामी प्यार सां सभु उन्हनि खे चवंदा आहिनि। मां उन्हनि सां टाइम घुरियो ऐं उन्हनि मूंखे टाइम ॾिनो। महाराज स्वामी, तव्हांजो स्वागत आहे दूरदर्शन जे हिन सुहिणे प्रोग्राम में। अॼु तव्हां सां ॻाल्हाइण जे प्रति हिकिड़ो सभ खां पहिरीं मुंहिंजो जेको उद्देश्य आहे, छो त मां रीति रिवाजनि जे बारे में अगरि कंहिंखां पुछां थो त कहिड़ी ॻाल्हि थो चए, कहिड़ी ॻाल्हि थो चए, के साहित्य आहिनि, के लाड़ाई आहिनि, के जेकमाबादी आहिनि, त सिंध में जेतिरा माण्हू हुआ ओतिरियूं ॻाल्हियूं आहिनि। मां सोचियो अहिड़ी के शख़्सियत सां ॻाल्हायां जिन खे पूरो शहर ॿुधंदो आहे। महाराज स्वामी, तव्हां मूंखे ॿुधायो कि सिंधी कहिड़ा कहिड़ा त्योहार थींदा आहिनि ऐं सभ खां पहिरीं कहिड़े महीने में सिंधी कहिड़ो त्योहार मल्हायो वेंदो आहे? बराबरि, असांजो जीअं पहिरियों महीनो थींदो आहे चेट। जहिड़ा 12 महीना आहिनि, जीअं जनवरी फरवरी पाण चऊं था, तहिड़े महीने चेट, वैसाख, जेठ, आखाड़, सावण, बड्डो, असू, कती, नहरी, पोह, मांग, फगुण। वाह, हिकु दफ़ो वरी चओ न, मूंखे थोरो धीरे धीरे ऑडियंस खे सम्झ में अचे। चेट, वैसाख, जेठ, आखाड़, सावण, बड्डो, असू, कती, नहरी, पोह, मांग, फगुण। ठीकु आहे, ईअं करे मूंखे बि यादि पइजी वेंदो। इहे पंहिंजा 12 ई महीना जेके आहिनि, त 12 महीननि में को न को प्रोग्राम आहे ई आहे। ठीकु आहे, त पहिरें महीने खे था शुरू कयूं। पहिरियों महीनो तव्हां ॿुधायो? जीअं पाण चेट था चऊं। चेट, हा। चेट में नालो ई जेको आहे चेटी चंड ईंदो आहे। चेटी चंड ॾाढो सुहिणे नमूने मल्हाईंदा आहियूं, ॾाढा बहिराणा साहिब खणाईंदा माना अगरि अंग्रेजी कैलेंडर सां कंपेयर कयां त इहो सम्झो लॻभॻि अप्रैल जो आसपास थींदो आहे। अप्रैल जे आसपास इहो थींदो आहे। अच्छा, हा हा, अप्रैल जे आसपास। हा हा। ऐं उन खां पोइ ॿियो कहिड़ो महीनो ईंदो आहे? तंहिंखां पोइ थींदो चेट खां पोइ वैसाख आहे। वैसाख में शादियूं विहांव शुरू आहिनि, पंहिंजा साठ सुगुण शुरू आहिनि। शादियुनि में साईं जेके जे पाण मुंहिंजी छा त शादी थी वई आहे त मूंखे ख़बर आहे जेकी तेल बुकी थींदी आहे, ॾिख थींदी आहे, इन जो छा महत्व आहे? थोरो दर्शकनि खे इहो ॿुधाईंदो। ॾाढो महत्व आहे इन्हनि ॻाल्हियुनि जो। जीअं सभिनी खां पहिरीं त 15 ॾींहं पहिरीं त लॻभॻि पहिरीं हेड जो साठ थींदो आहे। उनखे चवंदा आहियूं हेड बुकी। उन में माना असां पंहिंजो शुरू कंदा आहियूं त असां पंहिंजो अन्न सोयूं, मिट माइटनि खे घुरायूं। अन्न सोइण जो कार्यक्रम उतां खां शुरू थींदो। माना कार्य मंगल शुभ कार्य 15-20 ॾींहं पहिरीं हेड बुकीअ खां शुरू थी। हेड बुकी सिंधिया में, अगर कोई गैर सिंधी हिंदी भाषी देख रहा है तो हल्दी का कार्यक्रम 15 दिन पहले हमारा हेड बुकी का कार्यक्रम चालू हो जाता है। हल्दी कूट महाराज स्वामी ने मुझे बताया। हल्दी कूट माना हेड बुकी 15 ॾींहं पहिरीं। उन खां पोइ धीरे धीरे लाॾा लूॾा शुरू थींदा आहिनि, अन्न सोइण शुरू थींदा आहिनि, पापड़ बापड़ ख़रीदारियूं वग़ैरह जेके कपिड़े लटे जी करणी थी पए त माना इतां खां शुरू थी वेंदियूं आहिनि। सोना गहना पाए लाॾा गाए गाए, सोना गहना पाए लाॾा गाए गाए, तुंहिंजा 60 कंजूं 7 सुहागणियूं, हो तुंहिंजा 60 कंजूं 7 सुहागणियूं, 7 सुहागणियूं ही वॾ भागणियूं, 7 सुहागणियूं ही वॾ भागणियूं, सिंधुर लाए लाए लाॾा गाए गाए, सिंधुर लाए लाए लाॾा गाए गाए, तुंहिंजा 60 कंजूं 7 सुहागणियूं, हो तुंहिंजा 60 कंजूं 7 सुहागणियूं।
माना शुभ कार्य चालू थियो हेड बुकीअ खां। जी जी हेड कार्य इन खां शुरू ऐं उन खां पोइ जीअं 2 ॾींहं पहिरीं 3 ॾींहं पहिरीं के साठ पवंदा आहिनि घर में, उहे कची बुकी थींदी आहे। उन में चवां वारी ॻाल्हि त पोइ 7 सुहागणियूं जंड में अन्न विझंदियूं आहिनि, कणिक विझी करे 7 ई सुहागणियूं लाॾो ॻाए करे उनखे जेको आहे सो जंड खे 7 फेरा ॾींदियूं आहिनि। तव्हांखे को लाॾो यादि आहे? हा बिल्कुलु इन में मूंखे ॿुधायो न हिकिड़ो ऑडियंस खे लाॾो त ॿुधायो कीअं थींदो आहे। लाॾो मतिलबु हिकिड़ो सिंधी जो कहावत चवंदियूं आहिनि जंहिंमहिल अदी बधाए जो शाल खीरू ॾिजो जस जिंदा खे लिखड़ियम हीअ वेल घुरड़ियम सचे राम खां। लाड लाया नीह सभागा, लाड लाया नीह सभागा, बाहंगचीअ में बधंदे दागा, बाहंगचीअ में बधंदे दागा, सगड़ा पाए पाए लाडा गाए गाए, सगड़ा पाए पाए लाडा गाए गाए, तुंहिंजा 60 कंदियूं 7 सुहागणियूं, ओ तुंहिंजा 60 कंदियूं 7 सुहागणियूं। बिल्कुलु जेके डीजे जा गाना अॼुकल्ह असां सिंधी शादियुनि में हला रहिया आहियूं, किथे न किथे असां पंहिंजी संस्कृति, पंहिंजा लाॾा, पंहिंजा साहित्य पुठियां करे रहिया आहियूं। हीउ जेको मेहराब स्वामी तव्हांखे लाॾो ॿुधायो, तव्हां रिकॉर्ड करे छॾियो पंहिंजे मोबाइल में, ऐं घर में कॾहिं शादी हुजे त जेॾीमहिल 7 सुहागणियूं जंड पियनि त इहो लाॾो ज़रूरु ॿुधायो। उन खां पोइ छा थींदो आहे स्वामी? तंहिंखां पोइ जीअं 60 पाण कंदा आहियूं तंहिंमें तेल बुकी बि थींदी आहे, तेल लॻजंदो आहे। तेल लॻण खां पोइ हीअ 60 कपिड़ा फाटंदा आहिनि, भई चवंदा आहिनि सन्यासी थी करे भाई शादी थो करे। अच्छा, त इन करे कपिड़ा फाड़ाए करे वरी नईं से 7 सुहागणियूं खीर पाणी सां सनानु घोट राजा वांगुरु जीअं हिकिड़े भॻवान जी थींदी आहे माना अभिषेक करे करे हुनखे विहारींदा आहिनि ॾिख ते। वाह, ॾिख माना मुंडक ॿधणु जंहिंखे पाण सहरा बंधन थी सघे। हा, हिंदी सहरा बंधन ऐं सिंधीअ में असां चवंदा आहियूं ॾिख, मुकुट जेॾीमहिल पाइबो आहे। अॼुकल्ह स्वामी मां ॾिठो आहे घणनि ई शादियुनि में सिंधी परिवारनि में बि मुकुट न पाए करे सहरो था ॿधनि या पग जहिड़ी ओड़ी फोटूअ लाइ रखनि था। उहो तव्हांखे छा थो लॻे, किथे असां पंहिंजियुनि ॻाल्हियुनि खां पुठियां थी रहिया आहियूं? किथे किथे त इहा ॻाल्हि आहे, पर हाणे परिवर्तन संसार जो नियम आहे। मुंडक खे इन करे जो पाण वधंदा आहियूं त भई श्री कृष्ण भॻवानु ठाहे करे पाण हुनखे विहारियूं था। बिल्कुलु, त उन रूप में हुनखे पाण जेको आहे अभिषेक करे हुनखे पूॼियो था, भई हाणे राजा घोट राजा थी करे भॻवान थी करे जेको आहे वञी करे ही वञी विवाह करणु थो वञे। अच्छा, मां ॾिठो आहे कि जेके ॿिया शादियूं थींदियूं आहिनि, जेके गैर सिंधी भाषी शादियूं आहिनि, उहे वेॾियूं 4-4, 5-5 कलाक हलंदियूं आहिनि। असांजी वेॾी फटाफट 40 मिंटे में थी ख़तमु थी वञे, छा फ़र्क़ु आहे हुन में? ईअं कुझु कोन्हे को, वेॾियूं 4 कलाक ई हलंदियूं आहिनि। राति जो बारातूं निकिरंदियूं हुयूं, राति जो ई ॾिखूं तारे में थींदियूं हुयूं, वरी इन खां पोइ राति जो ई बारातियूं निकिरंदियूं हुयूं, वञी करे 3-4 बजे हुन दर ते पहुचंदा हुआसीं। सॼी राति छोकिरी संभरंदी ई पोइ हुई। अच्छा, माना पहिरीं जेकी शादियूं थींदियूं हुयूं, घोट राजा राति जो ई निकिरंदो ऐं न्याणी सुबुह जो वञी संभरंदी, माना पोइ संभरंदी हुई। तंहिंखां पोइ वञी घोट जो मुंहुं ॾिसी करे मुटुक ॾिसी संभरंदी। हाणे वेॾियूं विहांव सभु शुरू जेके दर ॾावण चवंदा आहियूं पाण, दर ॾावण करे पेर धोई। मेहराब स्वामी, शादीअ जी ॻाल्हि थी जी, ही महीनो थियो वैसाख जो, जी जी, इन खां पोइ कहिड़ो महीनो ईंदो आहे? तंहिंखां पोइ ॼेठ ईंदो आहे। ॼेठ जे महीने में ख़ासि करे हिते पोइ शादियूं बंदि थी वेंदियूं आहिनि। अच्छा, ॼेठ में चवंदा आहिनि त भई शादियूं घणा सिंधी न कनि, पर जेको आहे अॼुकल्ह थियनि पयूं, ॿुधायोमांसि टाइम जी घटि वधाई आहे। अच्छा, त उन घटि वधाई ॼेठ माना कहिड़ो महीनो थियो अगरि इंग्लिश कैलेंडर हलायूं? लॻभॻि जून थी वेंदी करे, जून जे लॻभॻि ॼेठ सिंधी महीनो ईंदो आहे। इन में पाण ॼेठ जे चंड खे पूॼींदा आहियूं। ॼेठ जे चंड खे पूॼींदा आहिनि सिंधी ॼेठ जे महीने में। हा, अंब गिदरा मिठियूं ससाऊं ठाहे करे, पुलाह ठाहे करे मंदरनि में वञी जलाशय ते नलकनि ते, पहिरीं त हूंदा खूह तलाव, उते माताऊं सनानु करे ॼेठ भॻवान खे पूॼींदी। भई ॼेठ भॻवान असांखे तो अंब ॾिना, तो असांखे खाइण लाइ मिठा माल ॾिना, असां उन ॾींहुं हाणे खाइणु शुरू था कयूं। बिल्कुलु साईं। पोइ ॼेठ खां पोइ कहिड़ो महीनो ईंदो? तंहिंखां पोइ आखाड़ थो अचे। आखाड़? हा, आखाड़ में बरसातूं शुरू थियूं थियनि। आखाड़ खां पोइ सावण, सावण खां पंहिंजा ॾींहं शुरू था थियनि ॼण नंढड़ी थधिड़ी। सावण माझी सत आई भरियूं झोलियूं ॾे, जेड़ी सती शीतला तेरो मुंह करे, सतीअ जावा 7 पुट जे घर सुहन, नीली घोड़ी जो चढ़े जो सती सुहा, पुट खटी घर आया वरियो मुंहिंजो भाउ, भाउर खटी घर आया वरियो मुंहिंजो भाउ, सती ओढ़े सती पाड़े सती मूं घर आई, बोल सतीअ माता की जय। नंढड़ी थदड़ी माना तव्हां थोड़ो दर्शकनि खे ॿुधायो। नंढी सातम, छोटी सातम करके बोलते हैं उसको। अच्छा, नंढी सतह में भई ये ॻाल्हि पहिरीं त गोगड़ो ईंदो आहे। हाँ, गोगड़े जो जेको पंचमी थी, नाग पंचमी जेके पाण चऊं, ठीकु आहे। उन ते राति जो पकल भोजन खाई करे ॿिए ॾींहुं सुबुह जो जेको आहे सो हुनखे माताऊं खाईंदियूं आहिनि। सो बि ईअं नदी तलाउ ते वञी करे गोगल वीर खे पूॼींदा आहिनि। हू चवंदा आहिनि गोगल वीर आहे असां। गोगल वीर हिकिड़ो भॻवान माना हिकिड़े सर्प खे गोगल वीर करे चयो वियो। इहा ॻाल्हि सर्प देवता को गोगल वीर, माना सर्प भगवान के असां गोगल वीर
करे पूजींदा आहियूं। हिकु राति पहिरीं असां सॼे ॾींहं जो खाधो ठाहे छॾियूं, जेके असां थधो खाधो चवंदा आहियूं। तव्हांजे घर चोपा ठहंदा हूंदा या कोकियूं पचाईंदियूं हूंदियूं अमड़, या पूड़ियूं तरे या साई भाॼी पुलाव, जेको बि जंहिंजे घर में वणे थो उहा रोटी हिकु ॾींहुं पहिरीं सॼे ॾींहं जो स्टॉक थी वेंदो, थधो भोजन करे थधो पेटी भोजन। सुबुह हा, जो ऐं उन खां पोइ साईं तंहिंखां पोइ अचे थी भई नंढी थधिड़ी। हा, नंढी थधिड़ी ते ईअं ई जेको आहे सातम चइबो आहे न, छोटी सातम। छोटी सातम। त छा हूंदो सिंध में सभु ॻाल्हियूं ईअं हूंदियूं त जेके आहिनि से माताऊं ॿाताऊं निकिरंदियूं हुयूं, हा, माता जे मंदर में वेंदा हुआ। असांजी माता जीअं आहे सभिनी जी आहे पंहिंजी सिंधियुनि जी, त ख़ासि करे हिंगलाज माता जीअं, हिंगलाज त माता। उते वञी करे पूॼाऊं कंदियूं हुयूं माता खे। तॾहिं माता चओ भई थधो हिकिड़ो ॾींहुं पहिरीं पचाए पोइ माता जा ओराणा ॻाईंदियूं हुयूं। ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार। असां सिंधियुनि जी कुल देवी जंहिंखे मां चवां हिंगलाज माता। हिंगलाज माता सिंधियुनि जी कुल देवी आहे, हिंगलाज माता। तव्हां सभु दर्शक यादि करे वठो, असां उन्हनि जी पूॼा कंदासीं, हिकिड़ो ओराणो ॻाईंदासीं। पाण कॾहिं जंहिंखे चिकन पॉक्स अगरि अंग्रेजी भाषा में चऊं, असां सिंधी वॾे सम्मान सां हुनखे चवंदा आहियूं माता निकिती आहे। उन ओराणो जेके ॻाईंदा हुआ, थधो थिए जॾहिं ॿारनि खे तकलीफ़ थींदी आहे, माता निकिरंदी आहे त ओराणो अमाऊं ॻाईंदियूं। ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार, अमा अॻे बि ठारियो अथई, हाणे बि ठार, हे जग तुंहिंजो नंढड़ो ॿार, ठार माता ठार बचन खे ठार। बिल्कुलु, ही सिंधी ओराणा हुआ, ही सिंधी जेके असांजी पंहिंजियूं ॻाल्हियूं आहिनि। उन खां पोइ स्वामी कहिड़ो त्योहार ईंदो आहे? तंहिंखां पोइ जीअं हाणे सावण में वॾी थधिड़ी अचे थी। वॾी थधिड़ी अहिड़े नमूने पाण मल्हायूं था। वॾी थधिड़ीअ खां पोइ जेको सभु ही पाण सॻड़ा ॿधंदा आहियूं, सूमर जा, महालक्ष्मीअ जा। हा, तव्हांखे मां ॿुधायां स्वामी, हिकु मिंट तव्हांखे इंटरप्ट थो कयां, माफ़ी थो चाहियां। सॻड़ा तव्हांखे यादि हुजे, तव्हांजी अम्मा जेॾी महिल तव्हां ऑफिस डुकूं पाए हींअर वञो था, तव्हां स्कूल कॉलेज वञो था, धंधनि ते था वञो, त घर में का पोड़ी अम्मा आहे जंहिंखे तव्हां हाणे घटि था पुछो, पर तव्हांजे मन में श्रद्धा भाव ओतिरो ई आहे हुन लाइ। हू तव्हांजे लाइ सॻड़ा खणी वेंदी आहे। हैड में पुसाए धागा हूंदा आहिनि। को कुंवारो हूंदो आहे त हुनखे ॿ ॾींदी आहे, ऐं को सॻड़ो हूंदो आहे त हुनखे ॿ ॾींदी आहे, कुंवारे खे ॾींदी आहे हिकु तुंहिंजी कुंवार लाइ। इहे सॻड़ा जेके हैड में विझंदा आहिनि, स्वामी उन जे बारे में थोरो तव्हां ॿुधायो। ही सॻड़ा हेड हूअं ई सुबुह शुरू खां वठी करे शुभ मञी वेंदी आहे। शुभ सूचक सुहाग जो सिंगार आहे इहो। इन करे चवंदा आहिनि भई शुभ सूचक आहे। जीअं हल्दी जो साठ तव्हांखे ॿुधायमि त शादीअ में पहिरीं पहिरीं कबो आहे। त ही बि जेको आहे हेड सां बुड़ियल सॻड़ा ॿधी करे पंहिंजे पुटनि जी, पंहिंजे पतीअ जी, उन्हनि जी जेके ख़ासि करे मन में शुभ भावना रखंदा आहिनि। मुंहिंजे पुटड़े जी शादी थिए, वॾी अवर जा, या सिकी पुटु ॼमंदो आहे कॾहिं कॾहिं, त सिकी पुटु ॼमंदो आहे, उन जो विर्त रखंदा आहिनि। भॻवानु तुंहिंजो मां विर्त रखंदसि ऐं मैं पंहिंजे पुट जा सॻड़ा ॿधंदसि। उन निरहार रहनि, निरहार कुझु खाइनि कोन, सॻड़ो ॿधी कथा ॿुधी महाराज स्वामी जे घरां, तंहिंखां पोइ अची करे पाण जी भोजन कंदियूं आहिनि, भॻवान खे भोजन चढ़ाए करे। ही महीनो कहिड़ो हो स्वामी, विसरी न वञनि? सावण जो महीनो आहे। सावण जे महीने में सॻड़ो, लक्ष्मी माता जो सॻड़ो चवंदा आहिनि हुनखे। लक्ष्मी जो बा, सावण जा सूमर जा सॻड़ा बि हिन में आहिनि। सूमर जा सॻड़ा बि आहिनि हिन में। ऐं इन खां पोइ तंहिंखां पोइ थींदो आहे बडरो महीनो शुरू पंहिंजो। बडरो माना अगरि अंग्रेजी पाण अगरि चऊं त माना लॻभॻि सेप्टेंबर। इन में हाणे जेको आहे सो थींदा श्राद्ध शुरू। श्राद्ध शुरू थींदा। श्राद्ध में पंहिंजा वॾड़नि खे यादि करण जे लाइ जेको आहे सो ब्राह्मण देवता खे घर वञी करे निमंत्रण ॾींदा आहिनि त भई अची करे तव्हां भोजन कजो। उन हिसाब सां श्राद्धनि जी 15 ॾींहं 16 ॾींहं श्राद्ध हलंदा आहिनि। तंहिंखां वरी पंहिंजे दुर्गा माता जा, हिंगलाज माता जा नवरात्रा शुरू थींदा आहिनि। उहे बि विर्तनि जा नियम सां अॻियां। असांजे वॾनि लाइ इहो सम्मान जेको आहे उहो सिंधियुनि में सदैव रहियो आहे। श्राद्ध न केवल सिंधी पर सनातन धर्म में श्राद्ध जे जेके 15 ॾींहं थींदा आहिनि, कंहिं सुठो चयो आहे, न दौलत से न शोहरत से अता होती है, न बादशाहों की सल्तनत से अता होती है, खुशियां बरसती हैं उसकी झोली में जिसके दामन में बुजुर्गों की दुआ होती है। वॾनि जे आशीर्वाद सां ई सभु कुझु दुनिया हली रही आहे। त इन करे असां जेके असांजा वॾा असांखे छॾे विया हली आहिनि, उन्हनि खे असां भोग लॻाईंदा आहियूं श्राद्धनि में। इन खां पोइ स्वामी अगरि बर्थडे खां पोइ जेकर असां अचूं था, पोइ असू शुरू। असू माना दिसंबर पहुची विया? असू माना अञा नवंबर जो महीनो। अञा नवंबर माना असू महीनो। इन में हाणे पहिरीं त पाण ॾियारी पूजीसीं। ॾियारीअ खां पोइ हाणे कारकत ईंदा। कारकत ज़रूर स्वामी ॿुधायो छा थींदो आहे कारकतनि में, दर्शकनि खे ज़रूर पतो हुजणु खपे। कारकत महीनो असां लाइ ॾाढो वैसे ई ॾाढो पवित्र आहे। अच्छा, तमामु शुद्ध थींदो आहे। उन में असुर जो उथी करे को भागवत पुराण जो पाठ पढ़ंदो आहे, मंदरनि टिकाणनि में वञी करे सत्संग ॿुधनि, असुर जो उथी करे भॻवान जो भॻवान खे ॾाढो प्यारो आहे। बिल्कुलु, कारकती महीनो ॾाढो प्यारो भॻवान खे। त इन करे पोइ मंदरनि टिकाणनि में वञी करे सुबुह सवेल प्रभात वेले अमृत वेले सनानु करे वञी जेको आहे साधन संतनि जो सत्संग ॿुधनि, सत्संग ॿुधी कथा ॿुधनि, भागवत पुराण जी, कारकत पुराण जी, ही सभु कथाऊं उते थींदियूं रहनि। कथा ॿुधी करे पोइ पंहिंजे घर जे करे माताऊं जेके आहिनि परिवार जी सां। बिल्कुलु, टिकाणनि ऐं दरबारनि सां मूंखे यादि आयो त संत हिरदाराम नगर में घणा टिकाणा ऐं दरबारूं हूंदियूं तव्हांजे हिसाब सां? साईं, टिकाणा दरबारूं चङियूं हुयूं बि, ऐं हिन वक़्तु बि चङियूं ई आहिनि। पर संख्या जी अगरि मां ॻाल्हि कयां त लॻभॻि ईअं सम्झी हलो तॾहिं बि जेको आहे सो 10-12 त आहिनि।
10-12 टिकाणा 1 लख माण्हुनि ते श्रद्धा भाव सां गॾु असांजे घर जा वॾा बुज़ुर्ग पुरुष ऐं महिलाऊं ऐं ॿार सभु सुबुह जो 4 बजे लॻभॻि 4 बजे कार्तिक महीने में सभु जा सभु पंहिंजे पंहिंजे गुरुनि वटि वेंदा आहिनि ऐं उन्हनि खां आसीस घुरंदा आहिनि। उन खां पोइ साईं कहिड़ो महीनो ईंदो कहिड़ो त्योहार ईंदो आहे? तंहिंखां पोइ थींदा नाहिरी। नाहिरी माना इन खां पोइ शादियूं शुरू आहिनि। दिसंबर पहुची वियासीं न? दिसंबर दिसंबर पहुची वियासीं। नाहिरी माना दिसंबर। तंहिंखां पोइ जेको नाहिरीअ खां पोइ जेको आहे सो हीअ पोइ शादियूं शुरू, पोइ में जेके शादियूं शुरू, वरी माघ माना जनवरी अची वेंदी, पोइ वरी ईंदो आहे फगुण महीने में जेको मध्य में पोइ शादियूं बंदि थींदियूं आहिनि। अच्छा। इन में सातम ईंदी आहे, फागुणी सतह चवंदा आहियूं। फागुणी सतह उन में अहिड़े ई नमूने सातम पचंदी आहे, राति जो पचाए सुबुह जो पंहिंजे ॿारनि खे खाराइबो आहे वञी करे। उन हिसाब सां हाणे फगुण जेको महीनो थी वियो, हाणे इहो त रंगनि जो महीनो आहे, वसंत बहार जो महीनो पर आहे। स्वामी हिन में किथे तिरमूरी रहिजी त कोन हुई? तिरमूरी जनवरीअ में आहे। जनवरी अञा उते कोन पहुता आहियूं? उते हाणे पाण इन करे पाण चेट खां शुरू कयोसीं। पाण चेट खां सिंधी चेट खां शुरू कयोसीं। हा सॉरी मूंखे छो त मां अॼु जे कैलेंडर हिसाब सां हली रहियो आहे। जी सही अचो। त तंहिंखां पोइ जॾहिं पाण आयासीं हिन में 80 में ही पंहिंजो ख़तमु थियो हींअर छा ॿुधायमि तव्हांखे शादियुनि जो जेको तव्हां ॿुधायो फगुण महीनो जॾहिं हाणे पूरो थियो त फगुण महीनो चवंदा आहिनि भाॻनि वारो। छो जो बाग बहार जो मौसम आहे, बसंत ऋतु इन में अचे थी। बसंत ऋतु जो मौसम आहे फगुण महीनो। हा पोइ चेट ताईं हले थी बरोबर। हाणे धीरे धीरे अॻियां वधूं था त हाणे जेका इन में अचे थी जनवरी में 14 जनवरी ते लॻभॻि आहे त पाण चऊं तिरमूरी इनखे चऊं उत्तरायण माना सूर्य जॾहिं उत्तरायण में अचे थो तॾहिं पाण चवंदा तिरमूरी आई। मूंखे त तॾहिं खां पतो पई जॾहिं खां मुंहिंजी शादी थी आहे त पोइ ॾिण में मूंखे लॾू ईंदा आहिनि तिर जा, तॾहिं खां मूंखे सम्झ में आई को त्योहार आहे सावरनि मां माल मिलंदो। इन त्योहार जो महत्व छा आहे इहो ज़रूरु दर्शकनि खे ॿुधायो। इन करे त तिरमूरी करे पाण हिनखे मल्हाईंदा आहियूं। उन टाइम में थधि बि हूंदी आहे। हा पर ॾिसो त थधि में ई मूरी निकिरंदी आहे। मूरी माना पाण मूली चऊं। अच्छा मूली, ओहो तेरा मूरी माना तेरा और मूरी जो कॉम्बिनेशन। मूरी माना मूली के पराठे अगर आपको समझाओ मूरी तेरा और मूरी। हाँ तो मूरी तेरा जेको उन तेरा मूरी भी थधि में थी थी तिर वरी जेके गरम इहे जेकर पाण खाऊं था तिरनि जो कॉम्बिनेशन तो रहे ख़ासि करे असांजे डाइजेशन जे लाइ शुरू में ॿुधाइण भई थधि जो समय आहे इहे खाऊं था त असांजो जेको शरीर ठीकु थो थिए। तिरनि जो तेल तव्हां ॿुधो हूंदो। असांजा तीज त्योहार किथे न किथे हेल्थ सां रिलेट था कनि। जे हिसाब सां महिराज स्वामी ॿुधाइनि था तिर मूरी माना तिर जेॾी महिल शरीर में थधि जे टाइम में वञनि था त शरीर जे टेम्परेचर खे बैलेंस करण लाइ असांजे त्योहारनि ते तिर मूरी जो जेको त्योहार असां मल्हाईंदा आहियूं। जी गुड़ जा लड्डू तिरनि जा लड्डू गुड़ जा ठाहींदा आहियूं। एॾा ॿुधाईंदो मूंखे बुख लॻी वेंदी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। गॾु खाईंदासीं मोहित कुमार। बिल्कुलु सची ॻाल्हि आहे। इहे पंहिंजा जेके तीज त्योहार आहिनि से ॾाढियूं परंपराऊं पंहिंजूं साइंटिफिक बि आहिनि ऐं मौसम सां बि रिलेटेड आहिनि। इन करे ई कॉम्बिनेशन सॼो वॾनि वेदनि शास्त्रनि सभु ठाहियो आहे जंहिंजे करे पाण उन हिसाब सां ई सभु करे रहिया आहियूं। उन खां पोइ अगरि कुझु ॻाल्हि कजे उन खां पोइ कुझु बचो की सभु पूरा थी विया? त्योहार त पंहिंजा पूरा थिया। पंहिंजा त्योहार 12 ई महीना आहिनि मोहित कुमार। ॾिठो वञे त 12 ई महीना सिंधी पंहिंजी मस्तीअ में लॻा पिया आहिनि, सभु त्योहार मल्हाइनि था। हाणे बसि हिकिड़ो आख़िरी प्रश्न इन खां पहिरीं मां तव्हांखे हरिओम चवां तव्हां खां विदा वठां। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी कि 70 सालनि में कुझु न कुझु त बदिलाव आयो आहे। असां जॾहिं हिते आया हूंदासीं असांजा वॾा हूंदा उन्हनि पंहिंजी स्टाइल मनाई, उन खां पोइ हिकिड़ी पीढ़ी जेके वॾनि सां जुड़ी रही उन मनाई। धीरे धीरे ॻाल्हि 4th ऐं 5th जनरेशन ते अची पहुती आहे। त तव्हांखे किथे लॻे थो कि मल्हाइण जा जेके तरीक़ा मटिजी विया आहिनि बराबरि उहे कीअं वापसि अचनि? असां जेके टिपिकल जेके असांजा एथिक्स हुआ जंहिंखे असां खणी सिंध मां हिते पहुतासीं उहे माण्हुनि जे घर वापसि कीअं वञनि, इन लाइ तव्हां छा सुझाव ॾींदा? इन में मुंहिंजो हिकिड़ो ई चवणु आहे सभिनी खां पहिरीं त जेके पंहिंजा वॾड़ा आहिनि उन्हनि खां जेके नंढियूं नोहरूं अचनि थियूं नंढियूं नेटियूं अची करे पंहिंजे वॾड़नि खां ई पुछनि त भई असां ही त्योहार मल्हायूं पिया त छो पिया मल्हायूं, करेक्ट छाजे लाइ पिया मल्हायूं ऐं वरी कीअं करणु घुरिजे। जीअं हाणे वॾड़ियूं माताऊं थी वेंदियूं आहिनि पोइ पंहिंजे नोरनि खे सगड़ा ॾींदियूं आहिनि पुटु हाणे तूं वञे कथा ॿुधण। त तहिड़े नमूने इन परंपरा खे नंढी टईअ खे अहिड़े नमूने हलाइणु घुरिजे ताकी पंहिंजी परंपराऊं ज़िंदह रहनि। बिल्कुलु। ऐं ईअं असां वरी इन युग में वापसि अचूं, इन अंधविश्वास न चऊं पर इनखे पाण जो हिकिड़ी परंपरा खे हलाइणो अॻियां। बिल्कुलु ईश्वर खे मञणु अंधविश्वास कोन्हे, ईश्वर के मञणु आहे ताक़त। तव्हांजे बुरे समय में और तव्हांजे सुठे समय में तव्हां सां गॾु बीठी हूंदी आहे। इहो ई भॻवान जे प्रति असांजो भाव आहे। साईं झूलेलाल असांजा इष्ट देव आहिनि पर सिंधियुनि जी इहा ख़ासियत आहे कि असां कंहिं भॻवान खे नंढो न लेखे सभिनी खे पूजींदा आहियूं। शिव भॻवान हुजे, गणेश भॻवान हुजे या को भॻवानु तव्हांजे साम्हूं ईंदो सिंधीअ जो कंधु पहिरीं झुकंदो आहे। इहा सिंधीअ जी ख़ासियत आहे। भॻवान जो दर न छॾिजे, स्वामी जन जो इहो ई संदेश असांखे आहे। महिरबानी स्वामी असांजे हिन एपिसोड में तव्हां सां जुड़िया, घटि समय में वधीक ॻाल्हियूं तव्हां असांखे ॿुधायूं, असां लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। महिरबानी। तव्हां ॿुधो कि महिराज स्वामी पिणु ॿुधायो कि हिकु हिकु त्योहार जी छा इंपॉर्टेंस आहे, हेल्थ सां कीअं डायरेक्टली स्वास्थ्य सां असांजा त्योहार जुड़ियल आहिनि। दोस्तो
सिंधियुनि त्योहार मल्हाया, सिंधियुनि मस्ती कई, सिंधियुनि व्यवसाय कयो, पर सिंधी किथे न किथे पढ़ाईअ में बि अॻियां निकिता। अॼु अहिड़ी शख़्सियत आहे, असांजो नओं जेको सेगमेंट आहे, हींअर तव्हांजे साम्हूं असां नेक्स्ट सेगमेंट खणी था अचूं, जंहिंजो नालो ई असां ॾिनो आहे शख़्सियत। अॼु जी जेकी शख़्सियत आहे उहा इहो सिद्ध थी करे कि सिंधी पढ़ाईअ में बि अॻिते आहिनि। विधानसभा जा पूर्व प्रमुख सचिव मध्य प्रदेश विधानसभा जा श्री भगवान देव इसरानी साहब, अहिड़ी शख़्सियत जिन नेताउनि सां गॾु रही प्रशासनिक पावर आजमाए करे पूरे समाज के और पूरे मध्य प्रदेश के पूरे देश के गौरवान्वित किया है। अचो तो स्वागत था कयूं असांजे सुहिणे अहिड़े शख़्स जो जंहिंजो नालो है श्री भगवान देव इसरानी। पहिरें ॾींहं खां यही सुख मिलिया कि संघर्ष वॾो रहियो साईं? हिकिड़ो शेर आ, ज़रूर, शेरी भोपाली जो, असांजे पड़ोस में रहंदा हा, उन ॾाढो सुठो शेर आ कि ये उलझन, ये बेचैनी और ये मुफलिसी, ये उलझन, ये बेचैनी और ये मुफलिसी मेरी ज़िंदगी है शेरी, तड़प कर जान दे दूंगा अगर इसमें कमी होगी। क्या बात है। तो उलझन, बेचैनी, मुफलिसी, ये स्टे पार्ट ऑफ लाइफ, इहो सभिनि जे जीवन में ईंदो आहे, असांजे जीवन में बि आयो, उनखे एंजॉय कयोसीं ऐं हेसि ताईं पहुतासीं। शुरुआत के पद तां थी, माना फर्स्ट डेजिग्नेशन कहिड़ो हो गवर्नमेंट में? ॾिसो, असां स्टार्टिंग त कई 30 रुपए महीने जी नौकरीअ सां। 30 रुपया महीनो? रुपयो रोज़। अॼु जे टाइम ते त शायदि ॿार ख़र्च बि कोन वठंदा 30 रुपया महीनो जे सैलरी ते तव्हां शुरू कई। ॾिसो छा आहे, पार्टीशन खां पोइ जीअं समाज में असांजा सिंधी आया, जेके परिवार आया, उहो संघर्ष में जीवन हो, जेको मिलियो वठिणो हो। असां 3 भाइर 3 भेनर हूंदा हुआसीं जी। असांजो फादर हूंदो हो बाबू क्लर्क, मतलब पूरो परिवार शुरू खां ई नौकरी पेशा रहा था? नौकरी पेशा न, असांजो ॾाढो त हकीम हूंदा हुआ, वॾा हकीम हूंदा हुआ, असांजा अञा ग्रेट फादर भी असांजा हकीम हूंदा हुआ, सिंध में ॾाढी नाले वारा हूंदा हुआ। पर जॾहिं पार्टीशन खां पोइ असां रीवा शिफ्ट थियासीं, तंहिंखां पोइ असांजे पिता साहब खे जेको मिलियो उन्हनि खे नौकरी मिली त उन्हनि नौकरी कई। त 3 भाइर 3 भेनर, पढ़णो बि आहे, खाइणो बि आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा हुई कि पिता साहब जो, असांजे पिता साहब जो, असांजो जेके ॾाॾो हुयो उहो रीवा ई रहिजी विया, उते उहो पंहिंजी हकीमी कंदा हुआ। त उन कमाई मां असांजे पिता साहब खे उन्हनि खे बि थोरो कुझु मोकिलणो पवंदो जी। त इन्हनि मां पालणो आहे असांखे, पढ़णो आहे असांखे। हा, त पोइ हाणे उन में असांखे पंहिंजो ख़र्च पाण कढणो पवंदो जी। त असां बि संघर्ष कयासीं। शुरू असां शायदि मां 5 में हुउमि तॾहिं खां असां पंहिंजो ख़र्च कढणु शुरू कयोसीं। जॾहिं मां 9 में पहुतुमि त 30 रुपए जी नौकरी करे छॾी। जॾहिं मां 11हों पास कयो त मां LDC ठही वियुमि। तंहिंखां पोइ वरी पुलिस में स्पेशल ब्रांच में हली वियुमि। जिते जीअं मौक़ो मिलंदो रहियो। असांजी माउ चवंदी, जेको ॾिस बेटा, जेको मिले प्रसाद सम्झी करे वठंदो वञु, हलंदो वञु। इहा हिकिड़ी वॾी शिक्षा इसरानी साहब ॾेई रहिया आहिनि कि जीवन में जेको तव्हांखे मिले, सुठो ख़राब, हिकिड़ो सुठो गीत आहे, ॾींदो कटोरो या कटोरी आख़िर कुझु त जेको मिले उनखे प्रसाद स्वीकार कंदा वञो, हलंदा हलो। ऐं जेको तव्हांजे रब लिखी रखियो आहे उहो मिलंदो तव्हांखे। पर पंहिंजो कमु ईमानदारीअ सां, महिनत सां, शिद्दत सां कंदा हलो। तव्हां प्रमुख सचिव जहिड़े वॾे पद ते रहिया, उते वॾा राजनेता विधानसभा में, छो त तव्हां विधानसभा में प्रमुख सचिव आहे, त उते मुख्यमंत्री बि हूंदो आहे, स्पीकर बि हूंदो आहे, सभु विधायक हूंदा आहिनि, पक्ष विपक्ष ॿिन्ही पासे जा। कीअं रहंदो आहे हेॾे सारे स्ट्रेस जे विच में पंहिंजी नौकरी करणु, माना पंहिंजी दिनचर्या हलाइणु, सुबुह खां वठी राति ताईं सभिनी खे ॿुधणु ऐं सभिनि जी समस्याउनि जो समाधान करणु, तव्हां ते वॾी जवाबदारी हुई। उहो अनुभव तव्हांजो कीअं हो? ॾिसो भाई मोहित भाई, अगरि तव्हां जो कमु सिधो आहे जी, तव्हां कम जे प्रति ईमानदार आहियो, तव्हांजे मन में पक्ष विपक्ष न आहे, छड़ो तव्हांखे पंहिंजे कम सां कमु रखिणो आहे, त सभु कुझु ठीकु आहे जी, पोइ कोई स्ट्रेस न आहे। अगरि तव्हां तिकड़म था कयो, हिन सां फेवर करिणो आहे, हिन खां न फेवर करिणो आहे, हिन खे हीअं ॾिसणो आहे, हिन खे हीअं ॾिसणो आहे, त ॾाढो ॾुखियो कमु आहे। मतिलबु तव्हांजो जेको चश्मो हो सभिनी खे बिल्कुलु सिधो, बिल्कुलु सिधो, मुंहिंजे कारण सभु ठीकु हुआ, चाहे उहो कांग्रेसी हुजे, चाहे भाजपाई हुजे, चाहे बसपाई हुजे, प्रजा सोशलिस्ट पार्टी जो हुजे, समाजवादी पार्टी जो हुजे, जनता पार्टी जो हुजे, घणी पार्टियूं आयूं। असां जेका सेवा शुरू कई तॾहिं जनता पार्टी जो सरकार हुई, तंहिंखां पोइ वरी ॿी सरकार आई, कांग्रेस जी सरकार आई 80 में, वरी साईं पटियासीं त पोइ 90 में अची वई बीजेपी जी सरकार अची वई। घणा मुख्यमंत्री तव्हां ॾिठा पंहिंजे काल में? 8-9 मुख्यमंत्री त ॾिठा। 8-10 मुख्यमंत्री मटिया अथव, ॾिठा अथव? हा, बिल्कुलु तव्हांजे साम्हूं। असां जॾहिं सेवा शुरू कईसीं तॾहिं सकलेचा हुया मुख्यमंत्री जी,
तंहिंखां पोइ घणेई मुख्यमंत्री मटिजी विया। मध्य प्रदेश खे मटिजंदे तव्हां ॾिठो हूंदो। मां हाणे तव्हां हीअ अगरि इंटरव्यू हींअर सिंधी भाषा ताईं सीमित थी वेंदो त किथे न किथे हिन इंटरव्यू सां नाइंसाफ़ी थी वेंदी। अॼु जो इंटरव्यू मां तव्हां सभिनी खां अनुमति थो घुरणु चाहियां कि इंटरव्यू मां थोरो सो विशाल रूप इन करे थो ॾियणु चाहियां। मध्य प्रदेश खे ठहंदे तव्हां ॾिठो, मध्य प्रदेश जॾहिं तव्हां आया हूंदव ऐं मध्य प्रदेश हाणे आहे त माण्हुनि जी सोच में वॾो फ़र्क़ु आयो, जनरेशन पूरी मटिजी वई। 10 मुख्यमंत्री अगरि तव्हां चओ था त कहिड़ी ॻाल्हि सुठताई सभिनि खां वधीक तव्हांखे लॻियो, कहिड़ी ॻाल्हि सभिनि खां घटि थी वई? माना मां अगरि ग्राफ वाइज़ ॻाल्हि कयां त हीउ सफ़र हेसि ताईं पहुचो त सभिनि खां सुठो छा थियो ऐं सभिनी खां वधीक नुक़सानु कंहिं ॻाल्हि जो असांखे पियो आहे? नुक़सानु कुझु न आहे। ॾिसो, परिवर्तन प्रकृति जो नियम आहे, नुक़सानु कुझु न आहे। हमेशह परिवर्तन थींदो रहंदो आहे। मध्य प्रदेश ठहियो, प्रगति कई, निश्चित रूप सां हर दृष्टि सां प्रगति कई। उनजो GDP वधी, पर कैपिटा इनकम वधी, माण्हुनि खे रोज़गार वधिया। तंहिंखां पोइ छत्तीसगढ़ ठहियो त छत्तीसगढ़ जी पंहिंजी ख़ूबी हुई। जी, छत्तीसगढ़ अॼु असां सां ॾाढो अॻिते आहे। तव्हांखे कॾहिं छत्तीसगढ़ वञण जो मौक़ो मिलियो? छत्तीसगढ़ असां वियासीं, जेका नई विधानसभा ठही, नयो प्रदेश जॾहिं ठहियो जी, त मूंखे एज़ फर्स्ट सेक्रेटरी मूंखे कमु करण जो मौक़ो मिलियो। उनखे उन विधानसभा खे ठाहिण जो, उनखे वधाइण जो। मतिलबु मां दर्शकनि खे ॿुधाइणु चाहियां कि भगवान देव इसराणी साहिब जेकी पहिरीं विधानसभा ठही उन में एज़ अ फर्स्ट सेक्रेटरी तव्हां पंहिंजी सेवाऊं ॾिनियूं, हुते वञी करे तव्हां उनखे एस्टेब्लिश कयो। सुईअ सां वॾी तलवार ताईं सॼो कमु जेको थींदो आहे, बिल्डिंग खे बि ठाहिणो आहे, सवारणो आहे, हाउस ठाहिणो आहे, रूल्स रेगुलेशन ठाहिणा आहिनि, कमिटियूं ठाहिणियूं आहिनि, सॼो मतिलबु 0 to 100। उन टाइम ते स्पीकर केरु हुआ हुतां जा? उन टाइम असांजा स्पीकर हुया राजेंद्र प्रसाद शुक्ल, पंडित राजेंद्र प्रसाद शुक्ल, ॾाढा क़ाबिल स्पीकर हुया। उहे मध्य प्रदेश में बि स्पीकर रहिया, 80 सां 85 उहे स्पीकर रहिया, 85 सां 90 त उहे स्पीकर रहिया। उन मुंहिंजे कम सां उहे वाक़िफ़ हुया। उन्हनि जी ख़ासि ख़्वाहिश हुई कि तोखे अचिणो ई पवंदो। अच्छा, मतलब उन्हनि जी विशेष डिमांड हुई कि तोखे हुते अचिणो पवंदो, तॾहिं ठहंदो। उनखे तव्हांजे मथां विश्वास हो हुनजो। मूंखे बि उनजी क़ाबिलियत ते विश्वास हुयो। मूंखे लॻो कि असां कमु करे सघंदासीं। त मां मध्य प्रदेश खां पोइ हुते छत्तीसगढ़ वियुमि ऐं 4 साल हुते रहियुमि ऐं पूरी विधानसभा खे एस्टेब्लिश कयोसीं, ठाहियोसीं ऐं सुठे नमूने ठाहियोसीं। हिन पूरी लड़ाई में, हिन पूरे सफ़र में, लड़ाई न चइजे, अखर ग़लति मां खणी छॾियो, हिन पूरे सफ़र में परिवार जो केतिरो सहयोग रहियो ऐं परिवार खे तव्हां केतिरो टाइम ॾेई सघिया? छो त पूरो ॾींहुं नेताउनि मंत्रियुनि जे विच में रहणु, अधिकारियुनि सां गॾु रहणु, उन्हनि जे समय ते उन्हनि खां रिपोर्टिंग वठणु, उन्हनि खे रिपोर्ट करणु, हिकिड़ी वॾी दिनचर्या तव्हांजी टफ थी वई। त उन विच में तव्हांजो परिवार तव्हां सां केतिरो गॾु, तव्हां परिवार खे केतिरो समय ॾिनो? ॾिसो, परिवार त पूरी तरीक़े सां गॾु हो। परिवार खे समय मां पूरो न ॾेई सघुमि, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जॾहिं असांजी हाउस हलंदो आहे, जॾहिं विधानसभा हलंदी आहे, तंहिं महिल त हाउस, जीअं मुंहिंजी नंढी भेण हुई, मुंहिंजी 3 भेनर आहिनि, हिकिड़ी नंढी भेण हुई, उनजी शादीअ जे ॾींहुं मां छुटी न वठी सघुमि। अनीता जी जॾहिं शादी थी, असांजी जेका हिकिड़ी भेण आहे जेका भोपाल में ई आहे, उनजी जंहिंजी शादी थी उन ॾींहुं मां छुटी न वरितमि, छो जो हाउस पियो हले। दर्शको, इहा ॻाल्हि ॿुधण सम्झण जहिड़ी आहे। भगवान देव इसराणी साहिब जो अनुभव आहे, वॾनि माण्हुनि जा घणेई किस्सा तव्हांखे ॿुधण लाइ मिलिया हूंदा। पंहिंजी सॻी भेण जी शादीअ ॾींहुं अगरि तव्हां पंहिंजी ईमानदारीअ सां नौकरी कयो था, तॾहिं तव्हां शख़्सियत ठहंदा आहियो ऐं तॾहिं तव्हांखे माण्हू सिक ऐं प्यार सां ॾिसंदा आहिनि। इहो सफ़र हलंदो रहियो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेकी मुंहिंजे मन में आहे, परिवार सां अलॻि हटी करे, हींअर सिंधी जेकी जनरेशन आहे उहे प्रशासनिक वधीक कोन्हनि। माना इसराणी साहिब जहिड़ा गिनतीअ ते मूंखे 4 मिलंदा, के विरले मिलंदा। माना चवण जी ॻाल्हि आहे त असां कॾहिं IAS IPS ऐं UPSC एग्ज़ाम पासे असांजो रुख ओड़ो डायरेक्टली कोन्हे। असां बैंक में सभु वियासीं, असां इंश्योरेंसिस में वियासीं, पर प्रशासनिक पावर असांखे खपे। इन ॻाल्हि लाइ लड़ाई त असां ॾाढी लड़ीसीं, पर डायरेक्ट असांखे हुनजो रिज़ल्ट कॾहिं कोन मिलियो। किथे कमी रहिजी वई? कमी इहा रहिजी वई, ॾिसो, जंहिं मां सिंध जी अगरि ॻाल्हि कयां त असांजो जेको सिंध हूंदो हो उहो बॉम्बे प्रेसिडेंसी में ईंदो हो। जी, इंजीनियर असांजा सिंध ॾाढा थिया उन महिल। जी, वकालत में असांजा सिंधी आया, जी जेठमलानी साहिबु असांजो वकालत में आया, ईअं वॾा वकालत में असांजा सिंधी आया, इंजीनियरिंग में ॾाढा आया। जी, पर प्रशासनिक पदनि में न आया। जी, पर तंहिंखां पोइ जॾहिं विरहाङो थी वियो जी, त विरहाङे खां पोइ दिक़त इहा थी कि रोजी रोटी ॾिसूं, नओं प्रदेश आहे, नई भाषा, नओं कल्चर आहे, खान पान आहे, भाषा नथी अचे, त पंहिंजे संघर्ष में ई हली विया। उन्हनि रोजी रोटीअ में ई 2 पीढ़ी निकिरी वियूं, 3 पीढ़ी थोरी संभली। जी, उन्हनि पढ़णु शुरू कयो, सम्झणु शुरू कयो। तंहिंखां पोइ उन्हनि उहो ई पढ़णु शुरू कयो जेको लीक हले पई। डॉक्टर ठहंदा रहिया। हाणे जीअं ॾिसूं था त हाणे वरी CA था ठहनि, बैंक। त छा आहे कि इन्हनि खे कोई दिशा न मिली, इन्हनि खे कोई ॿुधाइण वारो न हो कि छा करिणो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि छा आहे, मध्य प्रदेश सरकार भी प्रशासनिक पदनि जे कारण काई ट्रेनिंग शुरू न कई।
ॾाढे लेट करे भोपाल यूनिवर्सिटी हिकिड़ी UPSC जी ट्रेनिंग शुरू कई, ॾाढी लेट, मां बि जॉइन कई हुन। जी पर अॼु बि मध्य प्रदेश सरकार जी UPSC जी ट्रेनिंग सुठे नमूने कान्हे, जी PSC जी ट्रेनिंग सुठे नमूने कान्हे जनरल पर कैटेगरी मां डायरेक्ट अगर सोसाइटी जी ॻाल्हि कयां, सरकार त पंहिंजो नाम इन करे चवां थो न कि भई उहा अगरि हुई कान त जेको सीमित साधन में पंहिंजो कमु थो करे जी उनखे वॾा ख़र्च करण जी उम्मीद नथा करे सघो कि भई दिल्ली वञी करे, बॉम्बे वञी करे ऐं ट्रेनिंग वठे ऐं कोचिंग करे, त उहो प्रदेश में उहो माहौल बि कान हो, त उन करे असांजा सिंधी अॻिते वधिया कान। सिंधियुनि खे उहो प्रशासनिक जे चस्को लॻो ई कान, जी उहो बैंक में हली विया, रेलवे में हली विया। पर हाणे छा करे सघूं था तव्हांखे? हाणे सभु थी सघे थो, हाणे सभु थी सघे थो, हाणे थिए थो। ॾिसो NCPCL दिल्ली, असांजा रवि टेकचंदानी ऐं डॉक्टर भागवानी साहब जेके असांजा IG गोरखपुर आहिनि, ऐं असांजा संत लखनऊ वारा इहे कमु करे रहिया आहिनि, ऐं असां पाण मां भोपाल में बि असां इहो प्रयास करे रहिया आहियूं, सुठे नमूने करे रहिया आहियूं। ऐं मुंहिंजो ॾाढी दिली इच्छा आहे कि मां शिक्षा जे क्षेत्र में ई कमु कयां, हिकिड़ी सुठी फैकल्टी दिल्लीअ खां या जातां बि ज़रूरत हुजे, UPSC जे कारण PSC जे कारण भोपाल में हुजे, असांजे समाज जा ॿार ॿियनि समाजनि जा बि अचनि, काई दिक़त न आहे, पर समाज जी प्रायोरिटी रहंदी, ॿियनि समाजनि जा बि अचनि, पर उन में असांजी सुठी फैकल्टी अचे, रहण जो इंतज़ाम, खाइण जो इंतज़ाम, पढ़ण जो इंतज़ाम, पूरो कट ऑफ, पंहिंजे परिवारनि सां कट ऑफ, हिते पढ़ो, हिते खाओ, हिते ई तव्हांखे रहणो आहे। को खाको तयार कयो आहे कि इहो सपनो आहे? खाको तयारु कयो आहे, फैकल्टी सां मुंहिंजी ॻाल्हि हली रही आहे, मुंहिंजो मिशन आहे इहो। जी मां ॿारनि खे तयारु करणु चाहियां थो। ॾिसो छा आहे, असांजे ॿारनि में, असांजे परिवारनि में इहा ई कमी आहे कि असां शिक्षा जे क्षेत्र में ॾाढा पिछे आहियूं। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां कि जकात फाउंडेशन, जामिया मिलिया इस्लामिया यूनिवर्सिटी, हिननि जी यूनिवर्सिटी आहिनि, असांजी सिंधी यूनिवर्सिटी अञा ताईं काई खुली कान्हे, जी उनजा प्रयास हली रहिया आहिनि, पर अञा ताईं खुली कान्हे। जी पर हिकिड़ी सिंधी यूनिवर्सिटी हुजणु खपे, उनजा बि असांजो हिकिड़ो सुपिनो आहे, असांजो सुपिनो आहे हिकिड़ी यूनिवर्सिटी हुजे, उन्हनि जे अंदरि अलॻि अलॻि कॉलेज हुजनि, ऐं जीअं जकात फाउंडेशन ऐं जामिया मिलिया इस्लामिया यूनिवर्सिटी पंहिंजे मुस्लिम ॿारनि जे कारण, चाहे मेल हुजे चाहे फीमेल, उनजे कारण कमु करे रही आहे। उहे 50 ॿार चुनींदा आहिनि हर साल, जी उन्हनि खे UPSC जी तयारी कराईंदा आहिनि, ऐं तव्हांखे मिली करे तव्हांखे ॼाण हुजे त तव्हांखे ताजुब थींदो कि उन 50 माण्हुनि मां 45-47 ॿार निकिरी ईंदा आहिनि। बिल्कुलु इसराणी साहब इहो सुपिनो ॾिठो ऐं कंहिं कविअ सुठो लिखियो कि निंड ॾिए थी गहरा सपना ऐं सपननि मुंहिंजी निंड फिटाई। इन्हनि ई सपननि निंड फिटाई आहे, शायदि तव्हां जिऊं तव्हां वॾो कमु करे रहिया आहियो। हींअर तव्हां रिटायर थी विया आहियो पूरे तरीक़े सां, मूंखे लॻे थो हाणे तव्हांजो वॾो को दायित्व सरकार में डायरेक्ट इनडायरेक्ट हाणे आहे कि कोन्हे? मां इहो थो पहिरियों, को बि दायित्व कोन्हे सरकार वठण जी इच्छा, न वठण जी इच्छा आहे न आहे। हाणे जी दिनचर्या कीअं निकिरंदी आहे? हाणे जीवन कीअं आहे? हिकु त हेॾो प्रोटोकॉल वारो जीवन ऐं हींअर बिल्कुलु पूरो घर में फ्री, कीअं आहे? फ्री बिल्कुलु न आहियूं, पहिरियों खां वधीक व्यस्त आहियूं। अच्छा, मतिलबु उहो को पर छा आहे, बंधन कान्हे हाणे। जी सेवा जे क्षेत्र में पहिरियों हुयासीं, नंढाप साईं, जॾहिं खां होश संभालियो सेवा जे क्षेत्र में आहियूं, जी ऐं सेवा करणु मूंखे सुठो लॻंदो आहे। जी मां चवां हिकिड़े जुवान खे बि चवां या पाण खे बि चवां या पंहिंजे जेके बि सेवा क्षेत्र में आहिनि कि किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। दर्शकनि खे ॿुधाइणु चाहींदुमि त भगवान देव इसराणी साहब सिंधी सेंट्रल पंचायत जेकी भोपाल में 28 मोहल्ला पंचायत आहिनि, उन्हनि जा वर्तमान में अध्यक्ष बि आहिनि ऐं रिटायरमेंट खां पोइ पूरी सेवा कार्य में अग्रणी रूप सां शिक्षा हेल्थ ते वॾो कमु करे रहिया आहिनि। भाई साहब, हींअर जनरेशन मटिजी वई आहे, इहो तव्हां ॾिठी आहे, तव्हां ट्रांसफॉर्मेशन थींदे शयुनि खे ॾिठो आहे, तव्हां हुनजा साक्षी आहियो, मां चई सघां थो। हिकु जनरेशन तव्हांजी, हिकु जनरेशन तव्हां खां पहिरियों, हिकु जनरेशन हींअर जेकी अची वई, टिन्हिनि खे सिंधियत सां प्यार आहे। मां पॉज़िटिव दृष्टि सां ॾिसां थो, टई प्यार कंदा आहिनि। 100% तरीक़ो मटिजी वियो आहे। छा सही तरीक़ो? असांजे वॾनि जो सही हो, तव्हांजो सही हो, या नई जनरेशन चकाचौंध जी दुनिया सां गॾु लाइट कैमरा एक्शन साउंड सां गॾु चिल्लाए चिल्लाए करे पंहिंजी ॻाल्हि करणो, जेको असांजो पंहिंजो तरीक़ो आहे, पंहिंजी स्टाइल आहे, हिकिड़ो पाण अपनाए छॾियो आहे, कहिड़ो तरीक़ो सही आहे? उहो सही दिशा कीअं दर्शकनि खे था ॾियनि? ॾिसो, बिना शिक्षा जे समाज जो वाधारो न थींदो। जी, असांजे वॾनि संघर्ष कयो, जी ज़बरदस्त संघर्ष कयो, ॾाढी ग़रीबी में मां निकिरी करे आया। उन्हनि छा कयो हिकिड़ी ग़लती कि उन्हनि शिक्षा उन्हनि खे पाण खे बि घटि हुई जी ऐं ॿारनि खे बि ॾेई न सघिया। उन 10वीं में पास थियो त उनखे दुकान ते, 12हों पास थियो दुकान ते, कॉलेज पास थियो दुकान त ते। इहो सुठो कि ग़लति हो? न, उहो हिकु दृष्टि सां त सही हो कि भई संघर्ष था कयूं, जी पर जॾहिं तव्हांखे सक्षम थी वियो, जी जॾहिं तव्हां सक्षम थी वियो त तव्हां उन्हनि खे दुकाननि ते छो था वठिजो? उन्हनि खे जेको करिणो आहे करण जो। शिक्षा जे अभाव में छा थियो, असांजे जेको पैसो त अची वियो, पर पैसे ख़र्च करण जी तमीज़ न आई।
ॿारनि खे तव्हां सोचो कि असांखे हाणे अची वियो आहे त हुनखे मोबाइल ॾियो, उन्हनि खे गाॾियूं ॾियो, हीअ गाॾी ॾियो, उहा गाॾी ॾियो, उन्हनि खे तव्हां संभाले न सघियो, छो जो हो छा था कनि तव्हां सम्झी बि न सघियो। अॼु छा आहे, कंप्यूटर ते उहो छा थो करे, मोबाइल ते उहो छा थो करे, तव्हांखे सम्झण जी बि कुबत कान्हे, ऐं तव्हां हुनखे मोबाइल ॾेई छॾियो, तव्हां हुनखे मोबाइल ॾेई छॾियो, तव्हां हुन कंप्यूटर ॾेई छॾियो। त छा आहे, तव्हां बि शिक्षा में अचो, ॿारनि खे बि शिक्षा कयो, जॾहिं तव्हां पैसे जो सदुपयोग कयो। इसराणी साहब सिधो सिधो इहो चवणु चाहिनि था कि पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, पोइ भले उन्हनि खे दुकान ते वारियो। मतिलबु मूंखे लॻे थो कि तव्हां दुकान ते ॾिसो जेको हो करणु चाहे थो, हर क्षेत्र में ॾिसो छा आहे, हर क्षेत्र में गुंजाइश आहे जी, हर क्षेत्र में गुंजाइश। तव्हां बिज़नेसमैन आहियो, बिज़नेस कम्युनिटी आहे, सुठी ॻाल्हि आहे न, सुठो आहे, हुन में कोई बुराई थोरी आहे। तव्हां पाण बिज़नेस कयो था, ॿियनि खे रोज़गार ॾियो था, देश जी GDP में तव्हां योगदान ॾियो था, टैक्सेशन ॾियो था, सुठो, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर जेको ॿार जेको करणु चाहे थो उनखे हिमथायो, उनखे अॻिते वधणु ॾियो, उनखे अॻिते वधण सां उन हर क्षेत्र में गुंजाइश आहे। तव्हां पायलट ठहणु चाहियो था, तव्हां सेना में वञणु चाहियो था, तव्हां पुलिस में वञणु चाहियो था, तव्हां एडमिनिस्ट्रेटिव सर्विस में वञणु चाहियो था, उनखे इहो ख़बर त पए न कि UPSC छा थींदी आहे। तव्हां जॾहिं हिते हुनखे ख़र्चु कयो था त इहा ई ट्रेनिंग तव्हां हुनखे दिल्ली में ॾियारायो न सुठी। बिल्कुलु दिल्ली में ट्रेनिंग मिलंदी, हुनखे हिकिड़ो क़ाबिल अफ़सर ठहंदो। अगरि अॼु भोपाल में हिकिड़ो कलेक्टर सिंधी आहे त असांजी का शान जी ॻाल्हि आहे, अगरि हिकिड़ो सिंधी असांजो SP आहे त असांजी का शान जी ॻाल्हि आहे। तव्हां हिन पासे ध्यानु छो नथा ॾियो, तव्हां डॉक्टर ठाहियो था, डॉक्टर ठहण में 14 साल था लॻनि, तव्हांखे ठहण में 3 साल था लॻनि, ऐं 3 साल में बि तव्हांखे इहो ज़रूरत न आहे कि तव्हांखे 90% आणणो आहे, 95% आणणो आहे, 98% आणणो आहे। तव्हां एवरेज स्टूडेंट आहियो, तव्हांखे UPSC में PSC में तव्हांजी प्रीलिम्स जा एग्ज़ाम थियनि था, हुन में निकिरो। तव्हांखे काई ज़रूरत न आहे कि तव्हां आर्ट्स में आहियो, कॉमर्स में आहियो, मैथ्स में आहियो या साइंस में आहियो, एॾो ईज़ी आहे, उन में महिनत कयो न। ॾिसो जेतिरा बिहार जा ॿार अचनि था, राजस्थान जा ॿार अचनि था, इहे सभु कॉमर्स नथा वठनि, मैथ्स नथा वठनि, आर्ट्स वठी करे पास था थियनि कंहिं तरीक़े सां, ऐं पूरी शिद्दत सां ट्रेनिंग में जुटी था। मतिलबु तव्हां चवणु चाहियो था कि डे 1 सां प्लानिंग जे तहत ॿार खे सब्जेक्ट सिलेक्ट करायो। हा, प्लानिंग थियणु खपे, उहा ई प्लानिंग जो मुंहिंजो वीचार आहे, उहा ई मुंहिंजो मिशन आहे। सही ॻाल्हि मां ॿुधायां जी, मां पंचायत खां जॾहिं फ्री थींदुमि जी, त मुंहिंजो इहो मिशन आहे कि मां ॿारनि खे तयारु करायां PSC जे कारण, UPSC जे कारण, ऐं या उहो जेको चाहे थो करणु कारण। तव्हांजे शब्दनि मां कुझु शब्द खणण थो, तव्हां चयो पंचायत मां फ्री थींदुमि, इन जो छा तात्पर्य कढिया? मां पंचायत खां फ्री थियणो आहे, 3 साल जो मां 3 साल जे कारण मां कार्यकाल मुंहिंजो नवंबर में पूरो थींदो, वरी हाणे उनखां पोइ न सेवा जे क्षेत्र में रहंदासीं। ज़रूरी न आहे कि पद ते रही करे सेवा कजे, माना हिन पद ते वरी तव्हां कोन ईंदा, तव्हां इहो ख़ाली त वीचार कान्हे, अॻिते परमात्मा ॼाणे, मां त पंहिंजे पाण ते इसराणी साहब जो ट्रैक रिकॉर्ड बि इहो ई रहियो आहे कि हिकु दफ़ो हिकु पद खणनि, प्रमुख सचिव, वरी कॾहिं तव्हां अप्लाई कोन कयो, तव्हांजी इच्छा? मां दिली इच्छा सां रिटायर थियो आहियां, मूंखे असाइनमेंट मिलनि पिया, हाणे बि मिलनि था, हिन सरकार बि मूंखे चयो, पुठली सरकार बि मूंखे चयो, पर मुंहिंजी दिली इच्छा हुई कि हाणे मां कुझु नओं करणु चाहियां थो, कुझु समाज जे कारण कुझु अहिड़ो करणु चाहियां थो जेको मूंखे तसल्ली मिले। मूंखे लॻे थो हीउ इंटरव्यू दर्शक ॾाढियूं ॻाल्हियूं सिखी रहिया हूंदा, मां पाण पिणु तव्हां सां ॻाल्हाईंदे मूंखे अनुभव थो मिले, हेॾो स्ट्रेस लाइफ में। मुंहिंजो शब्द हाणे सही आहे, पहिरीं ग़लति हो। तव्हां चओ था ज़रूरु स्ट्रेस कोन्हे, पर हींअर रिटायरमेंट खां पोइ वरी हेॾियूं ॻाल्हियूं, वरी परिवार जूं ॻाल्हियूं, वरी हीअ सभु स्ट्रेस बूस्टर छा आहे तव्हांजे लाइ? माना जेॾी महिल तव्हांखे लॻंदो आहे कि हाणे हीअ सभु थी वियो आहे त कीअं पंहिंजे पाण खे थोरो अलॻि करे छॾींदा आहियो? हिकु माण्हू जॾहिं वधीक स्ट्रेस में हूंदो आहे त हुन लाइ स्ट्रेस बूस्टर कुझु न कुझु त हूंदो आहे। जीअं मुंहिंजे लाइ TV ॾिसणु आहे, मूवीज़ ॾिसणु आहे, तव्हांजे लाइ स्ट्रेस बूस्टर छा रहियो आहे हमेशह? ॾिसो मां छा चयो तव्हांखे, हिकु त स्ट्रेस वठो ई कान, हा, जेको कमु तव्हांजे साम्हूं अचे थो उनखे ईमानदारी सां, बिना कंहिं उन से पारदर्शिता सां कयो। जी, हिकु त स्ट्रेस तव्हांखे ईंदो घटि। जी, ॿी ॻाल्हि, मुंहिंजो शौक़ु आहे संगीत। अच्छा, आध्यात्मिक क्षेत्र में मुंहिंजी रुचि आहे। जी, असांजा गुरू आहिनि, उन्हनि जी शेवा कंदा आहियूं, उन सां त आध्यात्मिक सोच आहे मुंहिंजो। मुंहिंजो पिता साहब जो भी आध्यात्मिक हो, माता साहब जो भी आध्यात्मिक, असांखे पारिवारिक इहो आध्यात्मिक संगीत तव्हांजो शौक़ु आहे? संगीत असांजो शौक़ु आहे, समाज सेवा शौक़ु आहे। ॻाइण की वॼाइण? संगीत ॻाइण बि वॼाइण बि वॼाईंदा बि आहियूं, ॻाईंदा बि आहियूं। गायक चई करे तव्हां हाणे पाण असांजे हुन में अची विया आहियो, त हाणे असां चाहींदासीं कि दर्शकनि खे तव्हां, हा दर्शक ॿुधण बि चाहींदा, इहे कोन्हे जेके टीवी ते हीअं ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि जी पिणु सभिनी जी इच्छा थी आहे कि हाणे हिकिड़ा प्रमुख सचिव रही चुका जेके हेॾे वॾे पद ते सुशोभित कनि था। ॾिसो साईं, जेको वॾो माण्हू हूंदो आहे, ईअं न आहे कि हुनजो प्रोटोकॉल वॾो आहे त हुनजे मन में म्यूज़िक जे प्रति प्रेम कोन्हे। ऐं इसराणी साहब पिणु पाण इंटरव्यू में ॿुधाए छॾियो कि म्यूज़िक हुनजी हॉबी बि रही आहे तव्हांजी, त को गीत संगीत सिंधीअ में जेके तव्हांजी इच्छा हुजे त तव्हां असांखे ॿुधाईंदव, दर्शकनि खे ॿुधाईंदव त वधीक ख़ुशी थींदी। आख़िर में ॿुधाईंदासीं, हाली अॻिते ॿी काई ॻाल्हि कयो, तेसीं नओं को मन में ॻाल्हि अची वेंदी। इसराणी साहब, प्रशासनिक पद सां गॾु रही सामाजिक कमनि सां गॾु रही परिवार खे बि समय ॾिनो, घणेई माण्हू अहिड़ा थिया हूंदा जेके तव्हांजा विरोध में बि आया हूंदा,
मां मतिलबु सिधो थोरो कठोर प्रश्न आहे, थी सघे थो तव्हां नाला खणो या न खणो, मां न चाहींदुमि तव्हां नाला बि खणो, उन्हनि खे तव्हां कॾहिं कीअं फेस कयो? मतिलबु छो करे जंहिं पद ते तव्हां रहियो, जेतिरो वॾो माण्हू थी वेंदो आहे ओतिरियूं नज़रूं वधीक हुन ते पहुची वेंदियूं आहिनि, त तव्हांजी लाइफ में अहिड़ा माण्हू बि आया हूंदा जिन तव्हांखे डायरेक्ट इनडायरेक्ट परेशान त न ख़र्च चइजे, तव्हांखे चैलेंजिस ॾिना हूंदा, त वन ऑफ द बेस्ट चैलेंज विच यू कैन शेयर, हिकु सभिनि खां सुठो चैलेंज जेको हिन चैनल ते तव्हां ॿुधाए सघो, हुनखे तव्हां सॉल्यूशन कीअं कढियो, उहो ज़रूरु मुंहिंजो हिकिड़ो रहंदो। ॾिसो छा आहे, तव्हांजा विरोधी जेको कमु कंदो उनजो विरोध थींदो ई थींदो जी, 100% थींदो, उनखे उनजे कारण तयारु रहणु खपे। जी, असां अगरि ऑफिस में बि कमु कयोसीं त उते बि विरोध थींदो, छो जो कंहिंजा न कंहिंजा हित टकराईंदा न, जी, चाहे तव्हां समाज जे क्षेत्र में कयो, चाहे प्रशासनिक क्षेत्र में कयो, चाहे राजनीतिक क्षेत्र में कयो, कंहिं बि क्षेत्र में कंदो, तव्हांजो कमु अगरि कंदो, जी, अगरि कमु कंदो त विरोध थींदो ई थींदो। जी, जी, त उन में बि ॾिसो छा आहे, तव्हां जॾहिं तव्हांजो विरोध थिए थो तव्हां अञा निखरो था, जी, तव्हांजो कमु अञा सुठो थिए थो। हमेशह विरोध खे प्रोत्साहित कजे, विरोध तव्हांखे निखारे थो, तव्हांखे सतर्क थो रखे। अगरि तव्हां विरोध जो डिॼंदव ऐं उन सां डिॼी करे कमु न कंदव त तव्हांजो जीवन बि ईअं ई आहे, कोई मतिलबु बिल्कुलु। माण्हू तव्हांजे जीवन में घणेई पत्थर फिटी कंदा आहिनि, तव्हांजे मथां आहे कि तव्हां उन पत्थरनि सां पुल था ठाहियो कि छा था ठाहियो। असां बि विरोध थियासीं 100%। मुंहिंजो घणेई असांजा मतिलबु वैचारिक मतभेद सां मां जो लोकायुक्त सां असांजो भिड़ंत थी, असांजा स्पीकरनि सां भिड़ंत थी, असांजी हिकिड़ी विधायक, असांजी हिकिड़ी उज्जैन जी विधायक हूंदी हुई कल्पना पर, जेको उन ते आरोप लॻाया, उनजो विरोध उन अनावश्यक आरोप लॻाया त मां उन ते डिफेमेशन केस लॻायो, त उनखे मां सजा कराई 1 साल जी। मतिलबु हेल्दी रहियो, जेको बि रहियो ठीकु पॉजिटिव। आहे न, उनखे एंजॉय कयोसीं असां, उनमें असां परेशान न थियासीं। जी, जी, परेशान न थिया। ॾिसो इहो ईंदो ईंदो, मां छा चयो, ये उलझन, ये बेचैनी और ये मुफलिसी, मेरी ज़िंदगी है शहरी, तड़प कर जान दे दूंगा अगर इसमें कमी होगी। त इहो मां छा चयो, इहो पार्ट ऑफ द गेम आहे। इहो तव्हांखे ॾिसो, जॾहिं तव्हां कमु कयो था, कोई बि, चाहे वापार था कयो, चाहे प्रशासन में आहियो, चाहे राजनीति में आहियो, चाहे घर में आहियो, नुंहुं निणान जेठाणी, हलंदो इहो, बासण वॼंदा, वॼंदा ई वॼंदा। तव्हांखे यू हैव टू एडजस्ट विद देम। ठीकु आहे, तव्हांखे पंहिंजो तव्हांखे एडजस्टमेंट अचणु खपे। जीवन जो सार इहो ई अथव। हींअर तव्हांजे परिवार में ॿियो केरु केरु आहे तव्हां सां गॾु जेके रहंदा हुजनि? मूंसां वॾो पुटु रहे थो, नुंहुं आहे, मुंहिंजा ॿ पुट आहिनि, ॿई शादीशुदा आहिनि, हिकिड़ो बंगलोर में नौकिरी पियो थो करे, हिकिड़ो भोपाल में बिज़नेस थो करे, मियां बीबी आहियूं। पोटो वोटो जो सुख आहे? पोटा आहिनि 2। अच्छा, त मां इन करे पोटो इन करे मेंशन करणु चाहियां, पोटो साण आयो आहे, ॾिसणु आयो आहे ॾाढे खे। पोटो इन करे मां चवंदा आहिनि मूल से ज़्यादा ब्याज अच्छा लगता है। त हाणे थोड़ा फ्री थी विया, तनावनि खां थोरो ॿाहिरि अची विया, सामाजिक कमनि में एक्टिव थी विया, त हिकु नंढी जनरेशन जेकी तव्हां सां गॾु हाणे तयारु थी रही आहे, त मुंहिंजो प्रश्न आहे कि छा तव्हां हुन सां सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहियो? भाषा जी अगरि मां ॻाल्हि कयां त न, ॾिसो असां घर में कोशिशि कंदा आहियूं सिंधी ॻाल्हाइण जी। ॾिसो हुनखे सिंधी पूरी सम्झंदो अथव, असांजो पुटु ॻाल्हाईंदो न आहे, अच्छा, पर पूरी सम्झंदो आहे। असां पाण में ॻाल्हाईंदे ॼाणी विझूं आहियूं कि जेको सम्झे, जी, जी, ईअं धीरे धीरे सिखंदो, काॾे वेंदो। मतिलबु हींअर सम्झे थो, ॻाल्हाइण में अञा ॾुखियाई आहे, अञा 6 साल जो आहे। अच्छा, धीरे धीरे सिंधी ॻाल्हाए वठंदो। सिंधियुनि जी ॻाल्हियूं, सिंधियत जी ॻाल्हियूं असां हिन प्रोग्राम में हमेशह कंदा आहियूं। अॼु असां थी सघे थो साहित्य जूं घटि ॻाल्हियूं तव्हां सां कयूं हुजनि, पर तव्हांजो डायरेक्ट जुड़ाव किथे न किथे समाज जे हुन वर्ग सां बि रहियो जेके समाज खे ठाहे रहियो आहे, कलाकार वर्ग। तव्हां सभु छो त सामाजिक एक्टिव आहियो, त सभु कलाकार तव्हां सां जुड़ियल हूंदा। कलाकारनि जी हिकिड़ी पंहिंजी समस्या हूंदी आहे, कलाकार तव्हां घणेई समस्याऊं खणी ईंदा हूंदा, त जेके सिंधी कलाकार आहिनि उन्हनि खे कीअं सक्षम रूम सां अॻियां खणी अचूं, उन में तव्हांजे लाइ को प्लान आहे, का विज़न आहे तव्हां वटि? जीअं तव्हां शिक्षा लाइ हिकिड़ो प्लान करे रहिया आहियो, त सिंधी आर्टिस्ट बि ॾाढो कमु करे रहिया आहिनि सिंधियत खे बचाइण लाइ, वॾो दायित्व उन्हनि जे मथां आहे। उनखे संरक्षण मिलण ई खपे। जी, उनखे संरक्षण मिलण ई खपे, सुठे नमूने मिलणु खपे, सरकार सां मिलणु खपे, समाज सां मिलणु खपे। जी, ॿिन्हिनि पासनि ज़रूरी आहे। समाज, इहो ॾुख जी ॻाल्हि आहे। ॾिसो असांजी जेको सिंधी पिक्चरूं ठाहिनि था, एॾे संघर्ष सां ठाहिनि था, ऐं माण्हू ॾिसण नथा अचनि। जी, असांजा कलाकारनि में काई कमी कान्हे, जी, ॾाढा क़ाबिल कलाकार आहिनि, उनखे संरक्षण मिलण ई खपे, 100% मिलणु खपे। ॾिसो, इहा ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे कि असां संघर्ष जे चकर में असां पंहिंजो राजनीतिक अस्तित्व ऐं प्रशासनिक अस्तित्व जीरो करे छॾियोसीं। अॼु स्थिति इहा अथव, मध्य प्रदेश जे कंहिं बि सरकारी स्कूल में हिकु बि सिंधी शिक्षक न आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे, कंहिं ध्यानु न ॾिनो। इहो पहिरियों दफ़ो इहा असां पंचायत जे तरफ़ां इहा मांग रखीसीं, शिवराज जे साम्हूं बि रखीसीं, हाणे हिन सरकार जे साम्हूं रखीसीं। इहा चिंता समाज खे करणी पवंदी। समाज धंधे सां घर वेठे वेठे न हलंदो, तव्हांखे अॻिते अचिणो पवंदो, तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि चवणी पवंदी। तव्हांजी भाषा, ॾिसो, भाषा रोज़गार जी बि साधन आहे। अगरि भाषा जा शिक्षक रहंदा, मान लो मध्य प्रदेश में 200 शिक्षक हुजनि, 200 ॼणनि खे नौकरी मिलंदी, 200 खे नौकरी मिलंदी न, ऐं 200 जे कारण घणा अप्लाई कंदा?
हाँ घटि में घटि 20,000 अप्लाई कंदा त 20,000 अप्लाई कंदा त सिंधी सिखंदा कि न सिखंदा? बिल्कुलु सिखंदा। तव्हां जड़ सां असां ख़तमु करे छॾियो। भाषा खे रोज़गार सां अगरि जोड़े छॾियूं त वधीक अॻियां वधी सघंदासीं। असांखे हर पासे ध्यानु ॾियणो पवंदो। तव्हां छोड़ो ॾिसो, मुंहिंजो चवण इहो आहे, हमेशह मां चवंदो आहियां, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे कि मां जॾहिं समाज में कमु कयां थो त मूंखे हर तरीक़े जो सहयोग मूंखे समाज सां मिलियो आहे। जी। पर मुंहिंजो चवण इहो आहे कि दुकाननि में विहण सां ऐं छड़ो चंदो ॾियण सां कमु न थींदो। मूंखे मुंडियूं ज़मीन ते खपनि। जॾहिं ज़मीन ते माण्हू तव्हां ईंदव ऐं पंहिंजी ॻाल्हियूं रखंदव सरकार जे साम्हूं, तव्हांखे ज़रूरु न्याय मिलंदो। हाणे तव्हां सभिनि प्रश्ननि जा सिधा ऐं सुठा आंसर ॾिना ऐं दर्शकनि पक एंजॉय कया। हिकिड़ो क्वेश्चन तव्हां बाउंस करे विया, जंहिंखे तव्हांखे चयो कि मां आख़िरीअ में ॿुधाईंदुमि। उहो क्वेश्चन मूंखे अञा ताईं यादि आहे ऐं हींअर कुझु क्षण शेष आहिनि हिन इंटरव्यू जा। मां चाहींदुमि तव्हांजे हुन गीत सां गॾु ई क्लोज़िंग थिए त वधीक मज़ो मूंखे ईंदो। कोई गीत यादि नथो अचे ईमानदारी सां। मूंखे गीत त घणा ई हिंदी बि ॿुधाए सघो था, हिंदी तव्हांखे न, सिंधी बि आहे मूंखे यादि। जेको तव्हांखे वणे, अगरि को तव्हांजे मन में अचे त। जीअं हाणे अशोक भाई चयो, जी। रुठा ही रहन पर रहन हयाती, रुठा ही रहन पर। दोस्तो, तव्हां ॿुधो कि श्री भगवान देव इसराणी साहब कंहिं नमूने सभिनि सां गॾु रही करे, सभिनी खे पंहिंजो करे, परावनि खे पंहिंजो करे, पंहिंजी जेकी शासकीय उन्हनि जी नौकरी हुई उनखे सम्मान पूर्वक पूरो कयो। प्रमुख सचिव रहण का नंढी ॻाल्हि कोन्हे। पूरे मध्य प्रदेश ऐं गॾोगॾु छत्तीसगढ़ में बि उन्हनि पंहिंजी सेवाऊं ॾिनियूं। ख़ैर, मां वरी चवंदो आहियां, हर चवंदो आहियां कि सिंधी जिते हूंदा आहिनि मस्तीअ में रहंदा आहिनि। अचो त अॼु जे हिन प्रोग्राम खे हिते ई पूरो था कयूं। तव्हांखे छॾे थो वञा अहिड़े सुहिणे गीत सां गॾु जिन में सिंधियत जी मस्ती आहे, सिंधियत जूं ॻाल्हियूं आहिनि। ईअं ई सिंधियत खे अॻियां वधाईंदा रहियो, छो त सिंधी आहे, सिंधी भाषा आहे त असां आहियूं। जय झूलेलाल। चांद प्यार नहीं होता, प्यार नहीं होता, चांद प्यार नहीं होता। सुधीन भाई, लो आ गया सामान। यार एमपी, देख चांद कितना खूबसूरत नजर आ रहा है आकाश में। देख। हाँ, वाकई बहुत खूबसूरत है ना? लेकिन सिर्फ दूर से, पास जाएगा सिर्फ रेत के टीले ही नजर आएंगे, संवेदनशील। क्या बात है, बड़ा फिलॉसफिकल नजर आ रहा है। कोई नई कहानी मिल गई क्या? आजा। कहानी मिल नहीं गई यार, निकल गई अपनी जिंदगी से। क्या मतलब? यार आज मैं अपने चांद को अपनी जिंदगी से दूर करके आया हूँ। आज मैं सब कुछ खत्म करके आया। गलत, बिल्कुल गलत। चांद को जिंदगी से अलग किया ही नहीं जा सकता। वो हर रोज अपने आप अलग होता है और फिर वापस आ जाता है। यार तू मुझे इतना अंडर एस्टिमेट क्यों करता है? अच्छा चल, आज मैं तुझे अपनी कहानी सुनाता हूँ। तेरी कहानी? हाँ। अच्छा, बाद में, पहले जरा ये हो जाए, उसके बाद।
अरे यार ये क्या है? अरे यार भाई कुछ माल वाल लाओ यार। देख भाई, आज इसी से काम चलाना होगा। क्या? तेरी भाभी मैके जाते समय कसम दे के गई है, दारू का हाथ लगाए तो खैर नहीं। यार एमपी, ये मायका भी कितनी जरूरी जगह होती है। हम शोहरों के लिए नहीं। हाँ, कुछ दिनों के लिए वहां जाकर हमें कितना रिलैक्स कर देती है। अबे ये कह कि चांद को देखने का मौका देती है। सुना तेरी कहानी। लेकिन एक बात मैं तेरे को बता दूं, अपनी स्टोरी में तुझे कोई थ्रिल विल नहीं मिलेगा, बट रोमांस देख वो सब तू अपने पास रख, अपने को बोर नहीं होने का है क्या? तेरी कहानी में अगर ये यार तू कमाल करता है। अरे कुछ तो कंप्रोमाइज कर, कम से कम मेरी खुशी के लिए। ओके चल भाई सुना, पहले ये खा। अरे सुना, एक लड़की थी, मुलाकात कब हुई? जब मैं 10वीं क्लास में पढ़ता था। मतलब बचपन की कहानी है, लंबी चलेगी। खैर सुना। वो हमारे घर के पास ही रहती थी, कल्लू दूध डेयरी वाले के पास। मतलब तुम दोनों पड़ोसी थे? आगे? हाँ, वो मुझे बहुत अच्छी लगती थी। नेचुरली। आगे बता। यार मैं दूध लेने उस डेयरी वाले के यहाँ जाता था। एक दिन मैंने उसे देखा और बस वो मुझे बहुत अच्छी लगी। अगले दिन हिम्मत करके मैंने उसे अपना लेटर दिया। दूसरे रोज उसने इशारे से मुझे बुलाया और उसने अपना खत मुझे दिया। मैंने वो खत पढ़ा, उसमें लिखा था, मेरे प्यारे सुधीर, आई लव यू। जब से तुम्हें देखा है मैं बेचैन हो गई हूँ। जब से तुम्हारा खत मिला है मेरे रातों की नींद और दिन का चैन उड़ गया है। अब तो कोई ऐसी तरकीब करो कि हमारी एक हसीन मुलाकात हो और उसके बाद। जी नहीं, उसमें ऐसा कुछ भी नहीं लिखा था। उसमें लिखा था, सुदीन, आपका पत्र पढ़कर कुछ अच्छा सा नहीं लगा। आप एक अच्छे लड़के हैं, आपके माता पिता को आपसे बहुत उम्मीदें होंगी। अगर आप अभी से इस तरह की हरकतें करने लगेंगे तो अपनी मंजिल से भटक जाएंगे। मेरे मन में आपके लिए ऐसी कोई भावना नहीं है। आप अपनी एनर्जी अपना करियर बनाने में लगाएं, दोबारा मुझे पत्र ना लिखें और मुझे माफ करें। इंटरेस्टिंग। वैसे कब की बात है? उस समय तू कौन सी क्लास में था? 10वीं में?